मिठियाणी सिंध के ॿियनि शहरनि जियां मिठियाणी में भी जस्कम के सॾ ते क़ौमी कारकुन की गुमशुदगी ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे क़ौमी कारकुननि की आज़ादी लाइ नारेबाज़ी कई वई। रैली की अॻुवाणी नज़ीर अहमद मस्तोई, वहीद ख़ान मस्तोई, शहबाज़ मस्तोई, खुरम मस्तोई, अतहर मस्तोई ऐं ॿिया करे रहिया हुआ, जॾहिं त एहतजाजी रैली शहर के मुख़्तलिफ़ बाज़ारुनि मां थींदी JM सैद चौक ते पहुती, जंहिंमें सिविल सोसाइटी हर मकतब फ़िक़्र के माण्हुनि एहतजाजी शिरकत कई। ॿिए तरफ़ हुननि साफ़िन अॻियां दाहींदे चयो त फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ बंगवार की गुमशुदगी के केतिरा ॾींहं गुज़री चुका आहिनि, लेकिन अञा ताईं उन्हनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर नथी कई वञे। इंतज़ामिया हिन वक़्तु शरीफ़ शहरनि खे हर तरह सां तंग करणु शुरू करे छॾियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुन वधीक चयो त फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ बंगवार जा वारिस तमामु परेशान आहिनि। फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ बंगवार कंहिं बि मसइले में मुलविस न आहिनि, पोइ बि कंहिं जे चवण सां उन्हनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरफ फ़िरोज़ खां मुतालबो कंदे चयो त फैसल मस्तोई ऐं अज़ीज़ बंगवार के फिलफौर आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।